असांजे गेम प्लान में चूंड सुधारा ऐं नेब सुधारा शामिल आहिनि। चूंड सुधारनि ऐं नेब सुधारनि खां पोइ इलेक्शन कराई वेंदी। मियां साहब सां काल्ह ॻाल्हि ॿोल थी आहे। उनखे सम्झायो आहे इमरान ख़ान जल्दी चूंडूं कराए छा करे सघंदो। फ़ौज जॾहिं गैर सियासी ऐं न्यूट्रल थी आहे त जनरल बाजवा खे सलाम करणु घुर्जे या उन सां विढ़णु घुर्जे। पेट्रोल महांगो थींदो आहे त हर शइ महांगी थींदी आहे। शहबाज शरीफ़ जा सऊदी अरब जी हुकूमत सां सुठा लाॻापा आहिनि। सूरत-हाल बहितर थी वेंदी। समुंड पार पाकिस्तानियुनि खे इमरान ख़ान गुमराह कयो आहे। असांखे परॾेह में रहंदड़ पाकिस्तानियुनि लाइ सीटूं रखण ते को बि एतिराज़ न आहे। पाणी जो मसइलो कुदरती आहे। ग्लेशियर्स पिघिरजी रहिया आहिनि। जल्द मसइलो हल थी वेंदो। पंहिंजे ऐं आबादगारनि जी ज़मीन सुकल ॾिसी रोअण अची वियो। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जी कराची में प्रेस कॉन्फ्रेंस चयाईं त धमकी वारो ख़त इमरान ख़ान जो सियासी ड्रामो आहे। मां को बि ख़त नाहे पढ़ियो। बेएतमादी रिथ खे लीड कयो आहे। बाइडन मुंहिंजो दोस्त आहे। अहिड़ी ॻाल्हि हुजे हा त फ़ोन करे हा। ख़त वारो ड्रामो हुननि पाण कयो। लंडन पहुतल वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ सां मुलाक़ात। नवाज़ शरीफ़ जी सदारत हेठि मुस्लिम लीग नून जो मुशावरती इजलास बि जारी। अहम फ़ैसिलनि जो इम्कान। ज़रियनि मूजिबि पंजाब में पावर शेयरिंग ऐं मुल्क जी मुआशी सूरत-हाल ते नवाज़ शरीफ़ अहम फ़ैसिला करे सघे थो। इलेक्शन कमीशन पीटीआई जे बाग़ी मेंबरनि खे नाअहल करार ॾियण वारो रेफरेंस ख़ारिज करे छॾियो। इलेक्शन कमीशन पंहिंजे फ़ैसिले में चयो आहे त बाग़ी मेंबरनि जे हवाले सां जोॻा सबूत न मिलिया आहिनि। मेंबरनि ते आर्टिकल 63A लागू नथो थिए। तहरीक इंसाफ़ पारां इलेक्शन कमीशन जे फ़ैसिले ख़िलाफ़ सुप्रीम कोर्ट में वञण जो ऐलान। फवाद चौधरी चयो आहे त अंदाज़ो हो त अहिड़ो फ़ैसिलो ईंदो। इलेक्शन कमीशन नून लीग जी विंग बणिजी वई आहे। चीफ इलेक्शन कमिश्नर इस्तीफ़ा ॾे। सनवेझो इंडस हाईवे ते ख़ौफ़नाक हादसो। कंडियारे खां कराची वेंदड़ मुसाफ़िर वेन ट्रक सां टकराइजी वई। हिकु औरत ऐं हिकु ॿार समेत 15 ॼणा फौत, 7 ॼणा ज़ख़्मी। लाशनि ऐं ज़ख़्मियुनि खे मांझंद इस्पताल पहुचायो वियो। इस्पताल में सहूलियतुनि जी खोट। ज़ख़्मियुनि खे इस्पताल पहुचाईंदड़ एम्बुलेंस बि ख़राब थी पई। धिका ॾेई इस्पताल पहुचायो वियो। हादसे खां पोइ मुसाफ़िर वेन मुकमल तौर तबाह थी वई। हादसे जो शिकार पोरियतनि जो ताल्लुक़ बिरिया सिटी सां हो, जेके कराची में पोरियो कंदा हुआ। पोरियत ईद जी मोकलुनि खां पोइ कराची वापसि वञी रहिया हुआ त हादसो पेश आयो। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सन हादसे जो नोटिस वठी छॾियो। ज़ख़्मियुनि खे बहितर तिबी सहूलियतूं ॾियण जी हिदायत। हादसे जे फ़ौतियुनि में आसिफ कलोड़ो, सईद अहमद सोलंकी, आशिक कलोड़ो, वकील कलोड़ो, माशूक इल्ताफ़ सोलंकी, राहिब सोलंकी, शफ़ीक कलोड़ो, साजिद अली सोलंकी ऐं शकील शामिल। हुकूमत नए आर्मी चीफ जी मुक़ररी खां अॻु ई चूंडूं कराइण जो इशारो ॾेई छॾियो। दिफ़ा वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ जो चवणु आहे त मुमकिन आहे त नए आर्मी चीफ जी मुक़ररीअ खां अॻु ई नवंबर में चूंडूं कराई वञनि। इहो बि थी सघे थो त नवंबर खां पहिरियां निगरान हुकूमत हली वञे ऐं नई हुकूमत अची वञे। आर्मी चीफ जनरल क़मर जावेद बाजवा पाण ऐलान करे चुको आहे त खेसि मुलाज़मती मुदे में वाध न घुर्जे। जनरल बाजवा जे अहिड़े ऐलान खे सुठो सौण सम्झूं था। जेकॾहिं लेफ्टिनेंट जनरल फैज़ अमी जो नालो सीनियरिटी लिस्ट में हूंदो त उन जे नाले ते बिल्कुलु गौर कयो वेंदो। उन्हनि सभिनी जे नालनि ते गौर थींदो जेके लिस्ट में मौजूदु हूंदा। ख़्वाजा आसिफ जो बरतानवी ख़ाबरू इदारे खे इंटरव्यू। क़ौमी असेंबली जे सदर ख़िलाफ़ गैर आइनी हुक्मनि ते मुज़म्मती ठहराव मंज़ूर करे वरितो। GDS सदर ख़िलाफ़ ठहराव जी मुखालफ़त करे छॾी। ठहराव मोहसिन दावड़ पेश कयो। ठहराव जे मतन में चयो आहे त सदर गवर्नर पंजाब जी मुक़ररी वारे मामले ते गैर आइनी हुक्म जारी कया। सदर डॉक्टर आरिफ अलवी ऐवान सदर जी ऑफिस जो गैर आइनी इस्तेमालु कयो। हीउ ऐवान सदर जे क़दमनि जी मज़म्मत करे थो। स्पीकर राजा परवेज़ अशरफ जो चवणु आहे त पाणीअ जी सूरत-हाल ते ऐवान खे ब्रीफ करणु चाहियां थो। जॾहिं मेंबर चाहिनि हू हर वक़्तु तयारु आहे। जिन मेंबरनि पाणी खोट ते सवाल उथारिया आहिनि उहे बि हलिया विया। सुभाणे ऐवान में पाणी सूरत-हाल ते ब्रीफ कयो वञे।
This headline news is brought to you by ऊंचा नाम करना है, सबसे आगे बढ़ना है, अम्मा तलों में पक्का, हमें सेहतमंद बनाओ। सरसब्ज खादें, जमीन की जान, फसल की शान। जो फेस फ्रेश वही ब्यूटीफुल। फेस फ्रेश। मजीद मालूमात के लिए 111014 014 पर कॉल करें। बैंक अल हबीब, रिश्ता भरोसे का।